अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ॿाहिरि ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, शाद हूंदो, आबाद हूंदो। रब्बा कंदो तव्हां हमेशह अहिड़ी तरीक़े सां शाद आबाद हूंदो ऐं रब्बा कंदो तव्हां सभिनी ॿारनि जे सदके असांजा बि ग़म परेशानियूं जेके बि आहिनि दूरि थींदियूं। त दोस्तो अॼु जो स्टार्ट कयूं था व्लॉग ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेके बि नवां दोस्त आहिनि सभिनी खे आउं कयां थो पंहिंजे चैनल ते वेलकम। ऐं जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे बि आउं भलीकार कयां थो पंहिंजे चैनल ते। ऐं जेके बि सभु जेके बि ॿाहिरि सिंधी ॻाल्हाईंदड़ सिंधी सम्झंदड़ सभिनी खे आउं वेलकम कयां थो ऐं मूंखे पूरी उमेदु आहे त तव्हां सभु ॿाहिरि मुंहिंजी सपोर्ट लाज़मी कंदव। त दोस्तो जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे असांजो अर्ज़ु आहे त तव्हां चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं का असांखां कमी पेशी हुजे तव्हां कमेंट्स में असांखे ॿुधाए सघो था। त दोस्तो अॼु असांजे इलाइक़े में शदीद गर्मीअ खां बाद में शदीद गर्मीअ खां बाद में अॼु जी मौसम तमामु ख़ुशगवार थी वई आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त कहिड़ी न ज़बरदस्त मौसम। ऐं जंहिं इलाइक़े में असां रहूं था एतिरी शदीद गर्मी जो असांजो बिल्कुलु जिस्म फटिजी वियो हुयो। पर अॼु मालिक साईं जी महिरबानीअ सां हिते बरसाति थी रही आहे, पर शदीद ऐं तूफ़ानी बरसाति न आहे, तमामु प्यारी ऐं वणंदड़ बरसाति, मौसम तमामु ख़ुशगवार। पर रब पाक कंदो त जेके बि बरसातूं थींदियूं त रहमत वारियूं थींदियूं, छो जो जंहिं इलाइक़े में असां रहूं था इलाइक़ो असांजो आहे हेठाईं वारो। अगरि जेतिरी घणी बरसाति थींदी ओतिरो असांखे ख़ौफ़ थींदो आहे। उनजी वजह इहा आहे त हिते आई हुई 2022 में बोड, पूरी कॉलोनी ख़ाली ऐं कची आबादी आहे। जिथे बि दुबो या हेठाईं या ख़ाली प्लाट हूंदो आहे त पाणी लाज़मी जमो थींदो आहे। रोड रस्ता बिल्कुलु बि न आहिनि, कचा रस्ता जेके अगरि थोरी बि बरसाति थींदी त रस्ता ब्लॉक, यानी कि कंहिं बि एमरजेंसी में माण्हू ॿाहिरि नथो निकिरी सघे। त दोस्तो तव्हां ॾिसो त कहिड़ी ज़बरदस्त बरसाति थी रही आहे। असां वटि थी 10-15 मिंट हल्की बरसाति जेका मौसम करे वई ख़ुशगवार। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त एतिरी बरसाति सिर्फ़ु जीअं फ़र्श आहे धोपी वियो ॿाहिरि, जेके बि वण टिण हुया सभु धोपिजी विया, या जिथे धूड़ दज़ी हुई उते ईअं सम्झो त सुठे तरीक़े सां शिनकार थी वियो आहे। उमेदु आहे त रब पाक हिन साल बि अहिड़े ई तरीक़े सां बरसातूं वसाईंदो जेके रहमत भरियल हूंदियूं। ऐं दोस्तो असांजे वीडियो खे एंड ताईं लाज़मी ॾिसिजो ऐं उमेदु आहे त तव्हांखे असांजो अॼु जो वीडियो लाज़मी पसंदि ईंदो। त दोस्तो हे मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां त हे ॾिसो कहिड़े तरीक़े सां पाणी अची रहियो आहे। जेके बि हे रोड रस्ता ॾिसो त केॾो ज़बरदस्त साफ़ु सुथरा फस्ट क्लास सावक ऐं नंढड़ा ॿार बच्चा केॾो न सुठे तरीक़े सां मौसम खे इंजॉय करे रहिया आहिनि। त दोस्तो हीअ हुयो अॼु जो वीडियो। उमेदु आहे तव्हां सभिनी ॿारनि खे पसंदि ईंदो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो।